अख्तर कॉलोनी पब्लिक लाइब्रेरी इल्म सिख्या ऐं शऊर जो मर्कज़ कराची जे इलाक़े अख्तर कॉलोनी में सिंध हुकूमत जी बजट सां हलंदड़ हिकु अहम पब्लिक लाइब्रेरी मौजूदु आहे जेका अॼु बि इल्म जी रोशनी पखेड़े रही आहे। जदीद डिजिटल दौर में बि ही लाइब्रेरी शागिर्दनि मुहक़िक़नि ऐं आम पढ़ंदड़ लाइ हिकु अहम इल्मी मर्कज़ तौरु कमु करे रही आहे। पब्लिक लाइब्रेरी अख्तर कॉलोनी जे लाइब्रेरियन काशिफ हुसैन मूजिब हिन लाइब्रेरी में लॻभॻ 2200 खां 2400 किताब मौजूदु आहिनि जेकी मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॿधल आहिनि, जंहिंमें तारीख़, अंग्रेज़ी लिटरेचर, दीनी किताब, साइंस फिक्शन, एंथ्रोपोलॉजी, IT ऐं कंप्यूटर साइंस, मेडिकल साइंस, इंजीनियरिंग, सोशल साइंस ऐं ॿिया केतिराई इल्मी मौज़ू शामिल आहिनि। यहाँ तकरीबन क्वांटिटी के हिसाब से अगर मैं बात करूँ तो 2200 से 2400 के दरमियान बुक्स हैं, मुख्तलिफ हैं। इंग्लिश नॉवेल्स में हैं, रिलीजन की हैं, हिस्ट्री की है, कंप्यूटर की बुक्स हैं, बायोलॉजी है, MBBS है और ट्रैवल्स के मुतालिक हैं। लेकिन यहाँ जो अमूमन लोग आते हैं वो CSS जो CSS कर रहे होते हैं, खैर वो अपनी बुक्स वगैरह साथ ही लेकर आते हैं और कुछ आके स्टडी करते हैं। इंग्लिश में जो है नॉवेल्स हैं, तो इस तरह की बुक्स जो है ना वो ज़्यादा रीड की जाती हैं यहाँ पे। वो ज़्यादातर जो स्टूडेंट्स हैं वो कंप्यूटर वगैरह की या कुछ हिस्ट्री की बुक्स वगैरह जो है वो पढ़ना पसंद करते हैं। वो अमूमन ऐसा होता है कि मॉर्निंग में ज़्यादातर यहाँ हमारे देखने में आया है कि स्टूडेंट मॉर्निंग में ज़्यादा होते हैं और निस्बत इवनिंग में अगर कोई आएगा तो 2 से 3 स्टूडेंट होते हैं। बाकी ये है कि अखबार पढ़ने वाले या जो जॉब करने वाले हजरात होते हैं वो आके इवनिंग में बैठ के पढ़ लेते हैं। पब्लिक लाइब्रेरी अख्तर कॉलोनी शागिर्दनि लाइ हिकु अहिड़ो इल्मी मर्कज़ आहे जिते हू मेडिकल इंजीनियरिंग इम्तिहाननि खां सवाइ मुक़ाबले वारनि इम्तिहाननि जी तयारी ऐं आम इल्म में इज़ाफ़े लाइ रोज़ानो अचनि था। जी सर, मेरा नाम आफ्ताब अकरम है। ये अख्तर कॉलोनी का इलाका है। इस लाइब्रेरी को तकरीबन 20 साल से देख रही थी। तकरीबन 20 साल से इधर आ रहे हैं। अखबार पढ़ने तकरीबन रोज़ आते हैं सर में। सर अखबार पढ़ने आते हैं और एक्सप्रेस अखबार में तकरीबन रोज़ आते हैं इधर में शाम में। अच्छी चीज़ है सर, ये एक तो फ्री है सबके लिए, दूसरा किताबें सबके लिए फ्री हैं। बस अच्छी चीज़ है, सब नौजवानों के लिए, बुज़ुर्गों के लिए बेहतरीन चीज़ है सर। क्या कहेंगे, ऐसी लाइब्रेरी हर इलाके में होनी चाहिए? हर इलाके में होनी चाहिए, बिल्कुल होनी चाहिए, क्योंकि आजकल क्या मोबाइल का दौर है। हर बंदा किताब से तो दूर ही हो गया, तो लाइब्रेरियाँ होंगी तो लोग किताब पढ़ने के और नज़दीक आएंगे। लाइब्रेरी जो माहौल इंतिहाई पुरसुकून ऐं पढ़ण लाइ साज़गार आहे। हिते कंहिं बि क़िस्म जी दाख़िला फीस नाहे, यानी ही मुकम्मल तौर ते मुफ़्त इल्मी सहूलत आहे जेका हर तबिक़े जे माण्हू लाइ खुलियल आहे। रोज़ानो हिते 2 शिफ्टूं हलनि थियूं, सुबुह ऐं शाम, जंहिंमें शागिर्दनि, उस्तादनि, मुहक़िक़नि ऐं आम पढ़ंदड़नि जी वॾी तादाद मौजूदु हूंदी आहे। लाइब्रेरी में सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बारुनि सां गॾु मुख़्तलिफ़ मक़ामी ऐं बैनुल अक़वामी रिसाला ऐं मैगज़ीन बि मौजूदु आहिनि जेकी पढ़ंदड़ खे दुनिया जे नवनि रुझाननि सां ॻंढनि था। लाइब्रेरी जे रीडिंग रूम में मौजूदु हिकु शागिर्द ॿुधायो त हू रोज़ानो शाम जो लाइब्रेरी अची मेडिकल जे इम्तिहाननि जी तयारी करे थो, जिते खेसि हर मौज़ू ते किताब दस्तियाब मिलनि था। बेसिकली आऊं मेरे को ख़ासि जो आहियां तक़रीबन साल खां हिते रहां पियो अख्तर कॉलोनी में। ऐं हिते लाइब्रेरी ईंदो रहंदो आहियां ऐं हींअर जेको आयो आहियां इहो एग्ज़ाम जी प्रिपरेशन करण लाइ। हा, त लाइब्रेरी जो माहौल तमामु मूंखे सुठो लॻो। हिते मेडिकल जा बुक्स आहिनि पर आउं जेको आहे पंहिंजा बुक गॾु खणी ईंदो आहियां। जी हा, जेको मूंखे तयारी करणी हूंदी आहे उहो बुक्स मूं वटि हूंदा आहिनि, नोट्स वग़ैरह हूंदा आहिनि जेको आउं हिते तयारी कंदो आहियां। स्टूडेंट खे वैसे त लाइब्रेरी जो मतिलबु पंहिंजो किरदारु आहे। लाइब्रेरी में जेको माहौल आहे उहो पुरसुकून माहौल आहे जिते तव्हांखे पढ़ण लाइ माना को डिस्टर्बेंस नथो हुजे, पंहिंजे मुताबिक़ तव्हां पढ़ी सघो था। बाक़ी घर में अगरि तव्हांजो माहौल सुठो ठहियलु आहे, पंहिंजो जेको सेपरेट रूम वग़ैरह आहे तव्हां हुते बि स्टडी करे सघो था, पर लाइब्रेरी जो जेको मेन किरदारु आहे त तव्हां हिते मतिलबु पुरसुकून थी पढ़ी सघो था ऐं को डिस्टर्बेंस वग़ैरह तव्हांखे नथो अचे।
ऐं हिते स्टडी माहौल हूंदो आहे, बुक्स बि तव्हांखे मिली वेंदा आहिनि जेको बि तव्हां पढ़णु चाहियो। ही लाइब्रेरी सिर्फ़ किताबनि जो ज़ख़ीरो नाहे पर हिकु अहिड़ो इल्मी माहौल आहे जिते स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जा शागिर्द गॾिजी सिख्या हासिल कनि था। वॾा, नौजवान ऐं बुज़ुर्ग शहरी बि हिते अची पढ़णु, अख़बारूं ॾिसणु ऐं इल्मु हासिल करण खे पंहिंजो रोज़ानो मामूल बणाइनि था। अख्तर कॉलोनी पब्लिक लाइब्रेरी साबित करे थी त किताब अॼु बि ज़िंदा आहिनि ऐं इल्म जो सफ़र कॾहिं बि ख़तमु नथो थिए। अहिड़ियूं लाइब्रेरियूं ई हिकु बाशऊर समाज जी बुनियादु रखनि थियूं जिते इल्म, तहक़ीक़ ऐं फ़िक्र जी रोशनी हर तरफ़ पखिड़िजे थी। ही लाइब्रेरी सिर्फ़ हिकु इमारत नाहे पर इल्म, शऊर ऐं मुस्तक़बिल जी तामीर जो मर्कज़ आहे।